पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारा तजवीज़ कयल आइनी तरमीमुनि जे मसवदे ते मौलाना फजल रहमान खे राज़ी करण जूं कोशिशूं जारी। 48 कलाकनि अंदरि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मौलाना फजल रहमान सां ॿियो भेरो मुलाक़ात। आइनी तरमीमुनि ते ॻाल्हियूं जारी रखण ते इतिफ़ाक़। कोशिश आहे त तजवीज़ कयल आइनी तरमीमुनि ते इतिफ़ाक़ राय पैदा कई वञे। मौलाना फजल रहमान खे एतमाद में वठी छॾियो आहे। पीपुल्स पार्टी ऐं JUI गॾिजी मामलनि खे हल कंदियूं। वेही ॻाल्हियूं कंदासीं त कंहिं नतीजे ते पहुची वेंदासीं। पीपुल्स पार्टी अॻुवाण सैयद खुर्शीद शाह ऐं नवीद कमर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। सिंधनि चवणु आहे त क़ानून साज़ी करणु पार्लियामेंट जो हक़ आहे। केर बि रोके नथो सघे। हू सभु गॾिजी पार्लियामेंट खे मज़बूत बणाइणु चाहिनि था। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात। आइनी तरमीमुनि जे मसवदे ते जमायत उलमाए इस्लाम जे सरबराह मौलाना फजल रहमान जा ख़दशा ख़त्म करण ते इतफ़ाक़। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां वज़ीर आज़म खे आइनी तरमीमुनि बाबति सियासी राब्तनि जे हवाले सां आगाही। तजवीज़ कयल आइनी तरमीमुनि वारे मामले ते अॻभराई न थी सघी। क़ौमी असैम्बली ऐं सेनेट जो इजलास अणॼाणायल मुदे ताईं मुल्तवी। ज़रियनि मौजूदु वज़ीर आज़म जी अमेरिकी दौरे खां वापसी ताईं इजलास मुल्तवी कयो वियो। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त आइनी तरमीमी बिल क़ौमी असैम्बली जे नए सेशन में पेश कयो वेंदो। आइनी तरमीमूं अदलिया जो भार घटाइण लाइ आंदियूं पियूं वञनि। आइन जी हिफ़ाज़त असांजी पहिरीं तरजीह आहे। आइनी तरमीम ते इतफ़ाक़ी राय पैदा थियण खां पोइ बिल ऐवान में पेश कयो वेंदो। आइनी अदालत अदलिया जी मिल्कियत रहंदी। कुझु ॾींहनि खां आइनी तरमीम जो हिकु ड्राफ्ट गर्दिश करे रहियो हो। आइनी तरमीम जो बुनियादी मक़सदु मीसाक़ी जमहूरियत आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो क़ौमी असैम्बली जे इजलास खे ख़िताब। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त आइनी तरमीम बिल जो मसइदो तॾहिं ईंदो जॾहिं काबीना मंज़ूरी ॾींदी। कुझु ॾींहनि खां पार्लियामेंट जो माहौल बहितर थियणु शुरू थियो आहे। को शक न आहे पार्लियामेंट सुप्रीम इदारो आहे। PTI अॻुवाण ऐं अॻूणे स्पीकर असद केसर चयो आहे त जेकॾहिं राति जी ऊंदाही में ज़िल्लत ज़बरदस्ती ऐं ज़ुल्म सां क़ानून साज़ी थिए थी त असांजे लाइ अहिड़ी रीति पार्लियामेंट में विहण खां मौत बहितर आहे। असां इन ख़िलाफ़ मज़ामत कंदासीं। इम्कानी आइनी तरमीमुनि खे कलअदम करार ॾियण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त आबिद ज़ुबैरी, शफ़क़त महमूद, शहाब सरकी, इश्तियाक अहमद खान, मुनीर काकड़ ऐं ॿियनि तरफ़ां दाख़िल कई वई। दरख़्वास्त में वफ़ाक़ चइनी सूबनि क़ौमी असैम्बली सेनेट ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त पार्लियामेंट अदलिया जे इख़्तियार खे वापसि या अदालती इख़्तियारनि में टेम्परिंग नथी करे सघे। सिंध असैम्बली 7 सेप्टेम्बर खे योम ख़त्म नबूवत करार ॾियण लाइ ठहराव इतिफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरितो। ठहराव जमायत इस्लामी जे मेंबर मोहम्मद फारूक पेश कयो। ठहराव में चयो वियो आहे त ख़त्म नबूवत क़ानून जी मंज़ूरी जा 50 साल मुकमल थियण ते 7 सेप्टेम्बर खे सरकारी सतह ते योम ख़त्म नबूवत तौरु मल्हायो वञे। तहफ़ुज़ ख़त्म नबूवत असांजो ईमान आहे। अक़ीदो ख़त्म नबूवत इस्लाम जो बुनियाद आहे। सिंध असैम्बली जो इजलास ख़मीस मंझंदि 12 वॻे ताईं मुल्तवी। सिंध असैम्बली जे इजलास में सवालनि जे जवाबनि जो वक़्फ़ो। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पैचूअ जो चवणु आहे त जैकबाबाद में लेडी हेल्थ वर्कर सां मुबैना तौर ते जिनसी ज़्यादती कंदड़ जवाबदार जी सुञाणप थी वई आहे। लेडी हेल्थ वर्कर खे सिक्योरिटी छो मिलियल न हुई, उन जी बि जांच कई थी वञे। मकानी इदारनि वारे वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त किचिरो गॾु करणु वॾो मसइलो आहे। सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ठाहिण सां बहितरी आई आहे। कराची जा शहरी डस्टबिन हुजण बावजूदि किचिरो ॿाहिरि फिटो कनि था। शहरनि खे सॉलिड वेस्ट मैनेजमेंट सां गॾिजी कमु करणु घुरिजे। K4 रिथा 2027 ताईं मुकमल थी वेंदी। PTI जी हुकूमत करप्शन जो बहानो बणाए हिन रिथा जो कमु रोके छॾियो हो। सिंध जे एक्साइज़ खाते जो अहम क़दम गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं ट्रांसफर जे लाइ बायोमेट्रिक तस्दीक लाज़मी करार। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त समूरियुनि नयुनि ऐं पुराणियुनि गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं ट्रांसफर जे अमल दौरान बायोमेट्रिक तस्दीक जी ज़रूरत हूंदी। नई पॉलिसी तहत तब्दीली 3 मरहलनि में लागू कई वेंदी। असां एक्साइज़ खाते में समूरे अमल खे वधीक शफ़ाफ़ बणाइण लाइ कमु करे रहिया आहियूं। गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं ट्रांसफर में बायोमेट्रिक तस्दीक शफ़ाफ़ियत खे हथी ॾियारण में अहम संग मेल आहे।
कराची जे फेडरल हॉल में डहर की वास्ती नौजवान आर्टिस्ट सैफी सुमरो जी पेंटिंग्स चोरी थियण वारे मामले जो सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह नोटिस वरितो। वाक़े जी जांच लाइ 2 रुकनी कमेटी जोड़ी वई। DG कल्चर ऐं DG क़दीम आसारनि ते ॿधल कमेटी खे मामले जी जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकम। ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे त वाक़े जी हक़ीक़त साम्हूं अचण खां पोइ वधीक कार्रवाई कई वेंदी। जेकॾहिं कंहिं जी ग़फ़लत या लापरवाही साबित थी त कार्रवाई कई वेंदी। नौजवान आर्टिस्ट असांजो सरमायो आहिनि, नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदासीं। इलेक्शन ट्रिब्यूनल बलूचिस्तान जे तक PB 45 जे 15 पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर इलेक्शन जो हुकुम ॾेई छॾियो। PP जो अली मदद जो तक असेंबली मेंबर न रहियो। ट्रिब्यूनल जो हुकुम चयो आहे अगवार मीर उस्मान परकाणी अली मदद गतक ख़िलाफ़ इलेक्शन ट्रिब्यूनल में वियो हो। 15 पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर इलेक्शन थींदे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स जी बंदिश वारे केस में PTI जे मौक़िफ़ में तब्दीली ते सिंध हाई कोर्ट पारां कावड़ जो इज़हार ही प्रोफेशनल मिसकंडक्ट आहे या ग़लत बयानी। अव्हां खे इहे हिदायतूं कंहिं ॾिनियूं उन जो नालो ॿुधायो। चीफ जस्टिस जो पुछाणो। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त असांखे यकीन आहे त अव्हां खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। उन ते तौहीन अदालत जी कार्रवाई बि कंदासीं। कारसाज सानहो मंशियात केस में जवाबदार औरत नताशा दानिश की जमानत वाई दरख्वास्त ते कराची की मकामी अदालत में ॿुधणी। अदालत असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल सिंध जॉच ऑफिसर ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। 3 सेप्टेम्बर ताईं जवाब तलब। केस जो जांच ऑफिसर ईंदड़ ॿुधणी ते तलब। SSP जांच ओभर के जांच ऑफिसर की मौजूदगी यकीनी बनाइण जी हिदायत। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो योम विलादत मुबारक सुभाणे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वेंदो। जश्न ईद मिलादुल नबी मल्हाइण जूं तयारियूं जारी। घरनि गिटियुनि बाज़ारुनि खे सावन झंडनि ऐं रंग बरंगी बतियुनि सां सिंगारियो वियो। सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौज़ू ते सेमिनार कॉन्फ्रेंसिस ऐं नात जूं महफ़िलूं। बलूचिस्तान जो सीनियर सियासतदान ऐं सूबाई वज़ीर सरदार सरफराज डोमकी कुछ अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाड़ो करे वियो। सरफराज डोमकी कराची जी हिक ख़ानगी अस्पताल में दम धणी हवाले कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण पारां सरदार सरफराज डोमकी जे लाॾाड़े ते ॾुख जो इज़हार। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त PP ऐं बलूचिस्तान जी अवाम लाइ सरदार सरफराज डोमकी जूं ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। ॾुख जी हिन घड़ी में संदसि ख़ानदान सां गॾु आहियो। अमेरिका जे अॻूणे सदर ऐं रिपब्लिकन जी सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप ते कातिलाणे हमले जी कोशिश कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। परॾेही ख़बर इदारे मूजिबि जवाबदार खे मार्टिन काउंटी मां गिरफ़्तार कयो वियो आहे। 58 सालनि जो रियान वेस्ले रूथ हिकु नंढी अॾावती कंपनी जो मालिक आहे। फ्लोरिडा पुलिस मूजिबि जवाबदार गुज़िरियल ॾींहुं गोल्फ कोर्स में फायरिंग करण खां पोइ पंहिंजे राइफल छॾे फ़रार थी वियो हो।